बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत से होंगे। भाई ज़ाहिर है काफ़ी दिन खां हिकिड़ो त दोस्तन सभिनी खे ख़बर आहे त सिंध जा मोतीअ जेका ID आहे ब्लॉक आहे। काफ़ी ॾींहंनि खां जेको आहे कोशिश में लॻो पियो आहियां पर ऑन न पई थिए ऐं लॉकडाउन जो मुश्किल वक़्त सो मुश्किल वक़्त आहे, बिल्कुलु हले पियो मुश्किल वक़्त ऐं उम्मीद आहे त जल्द ई ख़तमु थी वेंदो इहो मुश्किल वक़्त। मुंहिंजी कुझु अहम ॻाल्हियूं, हिकिड़ो त असांजी कुझु ॻाल्हियूं इहे त असां जूं जेके अदड़ियूं भेणूं आहिनि, मावरूं आहिनि, चलो उर्दू में ॻाल्हाए वठो। हमारी जो माए बहनें हैं जो मार्केट जाती हैं ख़रीदारी के लिए, तो आजकल बड़ी गंदी औरतें जो कि चोरी करके लोगों के पैसे ले जाती हैं, तो खुदारा अपना ख्याल किया करें, वहाँ अपने पर्स का ख्याल किया करें, अपने मोबाइल को बचाया करें, आपके जो पैसे हैं उसको बचाया करें। पहले तो कोशिश किया करें कि अकेले ना जाएं, पहले ये कोशिश किया कि किसी मर्द को अपने साथ ले जाएं। अगर मर्द साथ नहीं है तो 2-3 जो दोस्त हैं आप आपस में जाएं और बहुत 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 ज़्यादा ख्याल रखें। किस चीज़ का ख्याल रखें? अपने पैसों का, अपने सामान का। बहरहाल मैंने आपको बताया कि मेरी जो सिंध जा मोती की ID है वो काफ़ी दिनों से ब्लॉक्ड है और लॉक्ड हो चुकी है, जो कि अनलॉक नहीं हो रही। कोई दोस्त अगर इन चीज़ों के बारे में जानता है तो बराए मेहरबानी मुझसे लाजमी रब्ता करें ताकि कुछ सिंध जा मोती के ID का मैं कुछ कर सकूँ। दूसरा ये कि चुना सिंधी में ज़ाहिर है मटियारी जा मुंहिंजा काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके मुंहिंजे प्रोग्राम ॾिसंदा हूंदा, जेके ॾिसंदा हुआ ऐं काफ़ी ॾींहंनि खां उन्हनि प्रोग्राम अचे कोन पियो। काफ़ी दोस्तनि चयो आहे त दुआ कयो, थोरो मुश्किल वक़्तु आहे, ख़तमु थी वञे। ऐं मटियारी अचां बि इलाही घटि पियो। कल्ह बि जेको ट्रैफिक जाम वारो मामिलो हो उहो बि मां कवर इन करे न करे सघियसि छो जो मुंहिंजी ID ब्लॉक आहे ऐं तमामु घटि ऐं हींअर सोशल मीडिया खे यूज़ करे रहियो आहियां। तमामु बिगड़िया पिया आहिनि, थोरा ज़ाहिर ॻाल्हियूं ठाहे पई उनखे ॿुधणो पियो पए ऐं घर जेको आहे चेंज पियो कयां, उनखे बि मोड़ियूं पिया। सो अलाह पाक आसानी कंदो ऐं अलाह पाक जल्द ई इन मुश्किल वक़्त मां कढी छॾींदो। मटियारी फ़िलहाल कॾहिं भाउ जी गाॾी, कॾहिं बाबा जी गाॾी, कॾहिं पाण बाइक ते अची वेंदो आहियां। सो महिरबानी उन्हनि दोस्तनि जी जेके मुंहिंजो साथ ॾियनि पिया आहिनि मुश्किल वक़्त में। उन्हनि दोस्तनि जी बि ख़बर पइजी वई जिन मुश्किल वक़्त में साथ त छा हिकिड़े फ़ोन करण जी ज़हमत बि न कई। ऐं उन्हनि वेझनि दोस्तनि जी ॻाल्हि थो कयां, उन्हनि वेझनि अज़ीज़नि जी या वेझा जेके दिलि जे वेझो हूंदा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि थो कयां जिन ते इंसान खे ॾाढी उमेदूं हूंदियूं आहिनि, ॾाढी उमेदूं उन्हनि ते हूंदियूं आहिनि त भई हा हू मुश्किल वक़्त में असां सां गॾु आहिनि, पर न ईअं कोन थींदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो ऐं ज़हन में बिल्कुलु विहारे छॾियो त अॼुकल्ह जो नफ़्सा नफ़्सी जो दौर अथव, भाउ जो कोन अथव। आहिनि कुझु अहिड़ा माण्हू जेके भाउ जा आहिनि, ईअं न आहे त सभु हिकु जहिड़ा आहिनि, पर अक्सरियत जा तव्हांखे ॿुधायां पियो त अक्सरियत जी पोज़ीशन हींअर इहा आहे जो ॾाढा मामला असां तव्हांखे पाण हल करणा पवंदा। अगरि तव्हां मुश्किल में आहियो त मुश्किल मां तव्हांखे पाण निकिरणो आहे। तव्हां ॾुखियाईनि में आहियो, ॾुखियाईनि मां तव्हांखे पाण निकिरणो आहे। तव्हांजा मसइला आहिनि त उन्हनि मसइलनि खे तव्हांखे पाण हल करणो आहे। कंहिंजे बि आसरे में न रहो, मक़सदु इहो चवणो, कंहिंजे बि आसरे में। तव्हांजो शुक्र आहे मूंसां मुंहिंजी फैमिली आहे, ब्रदर बि आहिनि, सभु आहिनि, पर अक्सरियत तव्हांखे ॿुधायां थो त मसइला तव्हांखे पाण हल करणा आहिनि। को बि माण्हू न ईंदो ऐं चवंदो तव्हांखे त ॾियो ऐं तव्हांजा मसइला हल थो कयां। मसइला तव्हांखे पाण हल करणा आहिनि, मामला तव्हांखे पाण हल करणा आहिनि। ईअं कॾहिं न थींदो, ईअं न थींदो त ॿियो को अची तव्हांजा मसइला हल कंदो या ॿियो को अची तव्हांखे मसइला हल करण में मशवरो बि हिन दौर में ॾींदो। ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे मशवरो पिया, छो जो माण्हू बसि हिक ॿिए जे पेर कढण जे पोयां आहिनि, हिक ॿिए जे बसि मामलनि खे ख़राबु करण जे पोयां आहिनि। सो अल्लाह पाक सभिनी खे हिदायत ॾे, अल्लाह पाक सभिनी लाइ आसानी करे, ख़ासि करे मूं लाइ बि आसानी करे। जेके बि इशूज़ आहिनि उहे जल्द ई ख़तमु थियनि। मटियारी वासियुनि या मटियारी जे दोस्तनि खां हिकु भेरो ॿीहर माज़रत
त सिंध जा मोती खां हिन वक़्तु मटियारी जा दोस्त या मटियारी जेके मुंहिंजा व्यूवर्स आहिनि 7000 व्यूवर्स जेके असांजा जेके साढा 7000 मुंहिंजा सब्सक्राइबर आहिनि जेके 7000 मुंहिंजा फॉलोवर आहिनि उन्हनि खे का बि सिंध जा मोती तां अपडेट न पियो ॾेई सघूं। कोशिशि मुंहिंजी उहा ई आहे त सिंध जा मोती जी ID मुंहिंजो लॉक ख़तमु थिए अनलॉक थिए। उमेदु कयां थो त 2-3 ॾींहंनि में हफ़्ते ॾेढ में 10 ॾींहंनि में इहो मामिलो हल थी वेंदो। इहो मामिलो हल नथो थिए ॾिसंदासीं त न्यू ID हिकु भेरो ॿीहर ठाहियूं या कंहिं सेटअप ॿुधायूं। पंहिंजो ख़्यालु रखिजो। उमेदु कयां थो त हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कंदो। मुंहिंजो यूट्यूब चैनल जेको सिंध जा मोती जे नाले सां अवेलेबल आहे उनखे सब्सक्राइब ज़रूरु कंदो। मुंहिंजा अपडेट मुंहिंजी वीडियोज़ तव्हांखे यूट्यूब चैनल ते मिलंदियूं। कुझु ब्लॉग्स मुंहिंजा पेंडिंग में आहिनि उन्हनि ब्लॉग्स खे बि इंशाअल्लाह जल्द ई यूट्यूब ते अपलोड कंदुसि। बसि एतिरो ई। कोशिशि कयो त कंहिंजे कमु अचो, कोशिशि कयो कंहिंजी मुश्किलातुनि खे हल कयो, कोशिशि कयो त कंहिंजे बि ॾुख जो सबबु न बणिजो। कोशिशि कयो त हर ॾुखे माण्हू खे ॾुखे दोस्त खे कमु अचो, उन लाइ आसानियूं पैदा कयो, रस्तनि ते आसानियूं पैदा कयो। पैसे सां थिए, ॻाल्हाइण सां थिए, ॻाल्हियुनि सां थिए, उनजी हिमत अफ़ज़ाई थिए, कुझु बि थिए कहिड़े बि सां कोशिशि कयो त हर कंहिंखे कमु अचो। अल्लाह हाफ़िज़।